अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंद जी। नवाब वली मोहम्मद इंतज़ामिया सियासी समाजी अॻवान जो गवर्नमेंट एलिमेंट्री गर्ल्स स्कूल ऐं वोकेशनल सेंटर जो दौरो। जल्द वोकेशनल सेंटर एलिमेंट्री स्कूल में दाख़िला लाइ मुहिम हलाई वेंदी। ख़बर मूजिब नवाब वली मोहम्मद गवर्नमेंट एलिमेंट्री गर्ल्स स्कूल जे हेड मास्टरियाणी मिस मेमूना यासमीन तरफ़ां साञा वंद धुरियुनि जी गॾिजाणी घुराई वई, जंहिंमें यूसी चेयरमैन अमजद रिंद जिस्कम अॻवान डॉक्टर अला रखियो कलोड़ो, सीनियर उस्ताद शाहनवाज़ ख़ासकेली, उस्ताद अब्दुल हमीद कलोड़ो, उस्ताद बशीर अहमद चांडियो, शहरी एक्शन कमेटी ऐं प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे सदर मोहम्मद यूसुफ रिंद शिरकत कई। उन मौक़े ते गवर्नमेंट एलिमेंट्री गर्ल्स स्कूल जे हेड मास्टरियाणी ॿुधायो त हींअर स्कूल में 60 नियाणियूं ज़ेर तइलीम आहिनि, जॾहिं त हाणे 5 पास कंदड़ नियाणियुनि खे 6 क्लास में दाख़िला ॾिनी वेंदी। उन सिलसिले में साञा वंद धुरियुनि खे अपील कई वई त एलिमेंट्री स्कूल में नियाणियुनि जी दाख़िला यकीनी बनाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। जॾहिं त वोकेशनल सेंटर जो दौरो पिणु कयो वियो, जिते वोकेशनल सेंटर ते मौजूदु टीचर सकीना मीरजत साञा वंद धुरियुनि खे अपील कई त वोकेशनल सेंटर जिते नियाणियुनि खे सिलाई भर्ती सिख्या ॾिनी वेंदी आहे, सेंटर में नियाणी दाख़िला लाइ मुहिम हलाए। होॾां सेंटर में सिलाई मशीन स्टाफ मौजूदु हो, पर सेंटर ख़ाली पियल हुयो। मथे ॼाणण अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नियाणी दाख़िला लाइ घर घर वञी मुहिम हलाई वेंदी। नवाब वली मोहम्मद में गर्ल्स एलिमेंट्री स्कूल जिते हींअर 60 छोकिरियूं ज़ेर तालीम आहिनि ऐं उन जी दाख़िला खे वसी करण लाइ या उन स्कूल खे नई सिरी चालू करण लाइ अॼु मां मौजूदु आहियां शहरी एक्शन कमेटी जो सदर यूसुफ रिंद वटि। अचो त नाज़रीन इन्हनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल करायूं। अॼु असांजी मीटिंग थी आहे गर्ल्स एलिमेंट्री स्कूल में, जेका स्कूल जी जेका गर्ल्स एलिमेंट्री स्कूल जी जेका हेड मास्टर हुई, हेड मास्टराणी हुई जेका मिस मेमूना, उन घुराई। उन में असां यूसी चेयरमैन अमजद रिंद, उन खां अलावा हितां जा सियासी समाजी अॻवान ऐं सीनियर उस्ताद बि हुआ, ऐं आऊं जेको आहे शहरी एक्शन कमेटी जे सदर जे हिसाब सां ऐं प्रेस क्लब नॉलेज जे सदर जे हिसाब सां मूं बि जॉइन कयो इन मीटिंग में। असल में मीटिंग इहा आहे त 6 क्लास में दाख़िला जेका आहे तमामु घटि आहे। 6 दाख़िले में दाख़िला न हुजण जे करे ऐं उन स्कूल खे रन करण लाइ असांजी इहा गॾिजाणी थी ऐं बिल्कुलु उन लाइ असां हिकमत अमली जोड़ियूं आहिनि। इन स्कूल खे बहितर अंदाज़ सां हलाइण लाइ गर्ल्स स्कूल खे उन लाइ असां हिकमत अमली जोड़ियूं आहिनि ऐं कोशिशि करे रहिया आहियूं कि दाख़िला मुहिम हलाइण लाइ घर घर असांखे वञिणो पवंदो। ऐं असां नवाब वली वासियुनि खे अपील कंदासीं ऐं त महिरबानी करे ख़ुदा रा पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो ऐं गर्ल्स एलिमेंट्री स्कूल गवर्नमेंट नवाब वली मोहम्मद में पंहिंजी नियाणियुनि जी दाख़िला करायो। साईं अमजद अली रिंद, यूसी चेयरमैन नवाब वली मोहम्मद। साईं जीअं त अॼु असां गवर्नमेंट गर्ल्स एलिमेंट्री स्कूल जी विज़िट कई, जिते हेड मिस्ट्रेस मिस मेमूना असांखे दावत ॾिनी त तव्हां अची गवर्नमेंट गर्ल्स एलिमेंट्री स्कूल जो विज़िट कयो। त असां हुते जॾहिं विज़िट कयोसीं, असां सां गॾु सहाफ़ी बिरादरी, सदर प्रेस क्लब नॉलेज यूसुफ साहब, SMC चेयरमैन अला रखियो कलोड़ो साहब, साईं अब्दुल हमीद कलोड़ो साहब ऐं ॿिया साञावंद माण्हू असां सां गॾु हुआ। असां अॼु विज़िट कईसीं त हुते ॾिठोसीं काफ़ी सारा मसइला हुआ। त जीअं हुते जो मेन मसइलो इहो हुयो त हुते जो मतिलबु ॿार आहिनि कोन साईं, तक़रीबन 60 छोकिरियूं पढ़ंदियूं। एलिमेंट्री स्कूल मतिलबु 8 दर्जा हुते आहिनि ऐं टीचिंग स्टाफ जी बि खोटी आहे। उन लाइ असां इहा अॼु मीटिंग में इहो तय थियो त असां इहा मुहिम हलाईंदासीं त जेके बि हिते नवालियुनि जा माण्हू आहिनि, महिरबानी करे पंहिंजे नियाणियुनि खे छॾीनि स्कूल में त उहे तइलीम हासिलु कनि, त जीअं असांजो हीउ इदारो जेको आहे इहो क़ाइमु दाइमु रहे। ऐं असांजी आला ऑफिसरनि खां बि इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे टीचिंग स्टाफ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।